सचो सतराम। पांच साहब उन सच साईं जी रहमत पाइण जे लाइ सनंदावन में आई। सो अहिड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य देवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। ही मोको प्यार प्रेम पहुतरताई सच्चाई ऐं चङाई सां भरियल रक्षाबंधन जो मौको आहे। रक्षाबंधन जेके पहुतरताई ऐं प्रेम सां सजायो वियो आहे। जेतिरा बि त्योहार ॾिण त्योहार पर्व आहिनि, हर एक पंहिंजो पंहिंजो संदेश ॾींदो आहे, पंहिंजी पंहिंजी इंसानियत जे नेमनि सां भरींदो आहे। पर ही सबका कुछ अनोखो मौको आहे। सबका कुछ अॻिते चङाई बहितरी ऐं ऊचाइनि खे पाइण जो मौको आहे। जगत रक्षाबंधन रक्षा यानी हर आपदा, हर विपत्ति, हर दुख, हर कष्ट, हर कमी का रक्षा थिया। ऐं बंधन यानी ॿधजा वरी समझ भरियो मौको आहे। रक्षाबंधन आमतौर असां उनखे सिर्फ़ राखी ॿधण ताईं समझंदा आहियूं, पर हक़ीक़त में रक्षा तॾहिं थी सघंदी आहे जॾहिं उनजा बंधन लागू हुजनि। जेकॾहिं बंधन न हुजनि, असूल न हुजनि, त पोइ रक्षा कीअं थींदी? जीअं कोई शेर या जानवर साम्हूं अचे, जेकॾहिं बचण जा असूल असांखे न हूंदा त कीअं थींदी? रक्षा तॾहिं थींदी जॾहिं असांखे बंधन हुजनि, जॾहिं असूल हुजनि, समझ हुजे, ज्ञान हुजे। आमतौर असां सिर्फ़ मने करे वेही रहूं, उनजो मक़सदु इहो न हूंदो आहे। जेकॾहिं सिर्फ़ बग़ैर समझे ईअं सिर्फ़ विश्वास करे वेही रहूं त पोइ शायदि असां धोखो खाई वेंदासीं। जीअं हिकिड़ो मिसाल आहे, हिकिड़ो शख़्स हिकु सत्संग में वियो तो संत जेको
सत्संग ॿुधाए पियो उन चयो त हर हिक में भगवान वसे थो। मुंह में भी वो भगवान आ, तुम में भी वो भगवान आ, पखी में, पशु में, हर जानदार में, हर जीवन में बस उहो ई आहे, ॿियो कुझु आहे ई न। हू जे सत्संग करे पियो सब में भगवान आहे, कुझु सभु बराबरि कुझु आहे ई न। ऐं एतिरो में जीअं सत्संग निकितो साम्हूं वञे पियो कुदरत साम्हूं हाथी पिया आहे। हाथी थोड़ो मस्त थियो, पंहिंजी चाल सां हलण लॻो त जीअं अचे पियो उन मथां जेको हाथी जे वेठो पीलवान सभिनी खे परे थियो परे थियो परे थियो। ईअं हाथी वियो ठीकु आहे, लेकिन अॼु कंट्रोल में न आहे, जेको आहे शायदि बचे। सभिनी खे चए पियो परे थियो परे थियो परे थियो। ऐं ताज़ो सत्संग आयो पई, संत चयो सभ में भगवान आहे, हाथी में उहे मां में इहो त पोइ हाथी मूंखे छा कंदो, जहिड़ो उहो आहे तहिड़ो मां। ऐं बेफ़िक्री सां हाथी जे अॻियां गुज़रियो, हाथी तरफ़ वियो। हाथी जीअं हिनखे साम्हूं खयों ऐं सूंड में भरे करे भित में मारियईंसि, हॾियूं पसलियूं सभु भरी छॾियईंसि ऐं पुछो कपाल तुंहिंजे कुझु हलण छो थियो त वियो संत ॾे, चए साईं तव्हां चयो सभ में भगवान आहे त मुंहिंजो कमु लही वियो। मां चवां जहिड़ो मां में भगवान आहे ओड़ो हाथी में भगवान आहे। तो संत मुस्कुरायुसि, चए तूं पाण खे ॾिठो भगवान, हाथी में बि सम्झे भगवान, पर जेको हाथी जे मथो भगवान वेठो उहो चवई न परे थी पोइ छो न थिए, तुंहिंजो जी बि त ॿुधे आहे। साॻे नमूने असां त्योहार त मल्हाईंदा आहियूं, पर जेसि ताईं उन्हनि त्योहारनि जे मक़सद खे न अपनाईंदासीं पोइ चवंदासीं कुझु न थियो, कीअं न थियो, या उन विश्वास कजंदो, या उन टीका टिप्पणी कंदासीं, या हिकिड़ी फॉर्मेलिटी सम्झंदासीं। पर जेकॾहिं असां उनखे सम्झंदासीं ऐं अॼु जंहिं दौर में गुज़री रहिया आहियूं उहो त रक्षाबंधन जे लाइ उनमें ख़ासि जॻह आहे, छाकाणि त अॼु जेकॾहिं थोरो गहराई सां ॾिसंदासीं त समाज जो पतन थी रहियो आहे, मुआशरो बर्बादी तरफ़ वञी रहियो आहे, जीवन तबाही तरफ़ वञी रहियो आहे। इख़लाक़ किरदार संस्कार ऐं संस्कृति दम तोड़े रहिया आहिनि आस्ते आस्ते। हर तरफ़ ॾिसंदासीं मनमानी उहा वधी रही आहे। केतिरो बि चऊं असां पढ़िया लिखिया समझदार ॾाह ॼाणूं, पर जेकॾहिं इख़लाक़ किरदार संस्कारनि ऐं संस्कृति जी तरफ़ थोरो नज़र वञे थी त पोइ दिन ब दिन कुझु ज्यादा ख़्याल ॾिसण में अचे थो। दिन ब दिन मनमानी वधी रही आहे, जिंदगी जा असूल दम तोड़े रहिया आहिनि। ॼाणूं सभु था, सम्झूं सभु था,
तो छा करणो आहे। पर ॼाणंदे सब कुछ उनजे उपतर करे रहिया। पर कॾहिं मुआशरे खे, कॾहिं मॉडर्नाइजेशन खे, कॾहिं संसार खे, कॾहिं माहौल खे, कंहिंखे न कंहिंखे सिर्फ़ निशानो बनाए रहिया। जेड़े न हलंदासीं, टेढ़ा न थींदासीं त शायद असां पोइ पंहिंजा यानी गलती ते हलंदे फ़ख्र महसूस थी रहियो आहे, ऐं चङाई ते हलंदे ख़ौफ़, तो शायद पोइ रहिजी वेंदासीं, शायद सब कुछ ऊपर थी वेंदो। इन करे ॾिसंदासीं इख़लाक़, किरदार, रिश्ता, नाता सब आस्ते आस्ते दम तोड़े रहे हैं। उनजो कारण रक्षाबंधन रखना समझे, उनखे न ॾिस, जेको असांजे वॾनि उन वक्त जे संतनि, महात्मा, समाज, मुआशरे, माहौल, धर्म नीति, अकलमंदी, समझदार जो कम करे ॾेखारियो। हकीकत में गहराई सां ॾिसंदे तो बड़े कमाल जी चीज हूंदा। उन सभिनी दुखनि जो हिकिड़ो ई छुटकारो रखियो, रक्षा, ऐं उन सां गॾु बंधन। यानी पंहिंजो पाण खे रक्षा जे कवच में ॿधो, पंहिंजो पाण खे अहिड़ी रक्षा में आणे छॾियो त हू को हिलाए न सघे। पंहिंजी चौधारी हिकिड़ो औरा बनाए छॾियो, जेको कोई तव्हांखे दुख न पहुंचाए सके। हिकिड़ो रक्षा कवच हुन पहिराए छॾियो, ऐं पोइ उनखे केतिरनि तरीक़नि सां उन्हनि वास्ते रक्षाबंधन अॼु भेण पंहिंजे भाउ खे राखी ॿधंदी, थोड़ो पोइते वेंदासीं, ब्राह्मण यजमाननि खे राखी ॿधंदा, अॼु बि ॿधंदा आहिनि। असांजे अॼु बि रवाज आहे, अॼु बि जेको ब्राह्मण आहे पंहिंजी स्पेशली राखी ठाहे करे राखी साहिब खणी ईंदो आहे, असां सभिनी खे ॿधंदो आहे। अॼु बि असांजो परंपरा आहे। संत संगत खे रक्षा जो धागो ॾींदो आहे। शुरू खां परंपरा, काफ़ी परंपराऊं इन मामले में हलंदियूं, ऐं सभिनी जो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई, रक्षा, रक्षा ऐं रक्षा, और उन सां गॾु बंधन नाज़। अॼु जे दौर में ॿियनि खे बाद में पाण ॻाल्हाईंदासीं। अॼु जे ॾींहंनि में त भेण भाव जो त इहो त्योहार आहे,
ऐं इनखे रक्षाबंधन जी रीत खे प्यार ऐं पौत्रताई जो प्रतीक मञियो वियो। नियत ऐं नज़र जी पौत्रताई मञियो वियो। ॾिसंदा आहियो राखी हिकिड़ो कचो धागो या कच्चे धागे में कुछ थे या खूबसूरत अंदाज सा कुछ बनाया उनके पर कहिड़ो बि कुछ बनाया मकसद सभिनी सां कोई भेण उनके भाव जी कलाई के बदलंदी आहे ऐं उनके कुछ मिठाई आफत करनी है आरती की थाली में फेर तिलक में लगाएंगे भाव मोच में उनके कुछ नहीं संदा से हल्की से रास्ता बना पर धागो कच्चो कोई जंजीर में बंधन जो कोने कोई पकड़े करण जो कोने सिर्फ हल्की सी राखी कच्चे धागे जो मकसद हूंदो जकड़ियो उनखे वेंदो आहे जेको भॼन या छॾाइण जी करे भेण कच्चो धागो बदल जंहिंजो मकसद जबरदस्ती न ही कोई काज जो न पर प्यार जो पौत्रताई जो नजर जो ऐं नियत जो धागो जेकॾहिं नियत सची आहे नजर चङी आहे त पोइ कोई कुझु नथो करे सघे इंसानी नजर चङी हुजे त पोइ उनको कोई ग़लति कमु थींदो ई न जेकॾहिं नजर बंद हुजे ऐं नियत ख़राब हुजे त पोइ इनखे ज़ंजीर में ॿधियो कोन सुधरंदो जेकॾहिं नज़र चङी हुजे त कुझु थियणो ई न आहे इहो धागो न सिर्फ़ पंहिंजी सॼी भेण पर कोई न ॿधी सघे जंहिंजो मक़सदु आहे अॼु खां बाद असांजी नज़र ऐं नियत हिक ॿिए लाइ बहितर रहंदी चङी रहंदी हिक ॿिए जे लाइ कोई ग़लति भाव असांखे ईंदो ई न असां कॾहिं कंहिं न्याणी ते आंच अचण न ॾींदासीं जेको हू रक्षा बनंदी आहे त मालिक तुंहिंजी सदाई रक्षा करे उहा आसीस ॾे थाली फेरदी आहे आरती कंदी आहे जंहिंजो मक़सदु आहे तो मालिक चइनी तरफ़नि खां सदाई तोखे सुरक्षित रखे सदाई तुंहिंजो इज़त मान शान बंदे तिलक लॻाईंदी आहे त मालिक तोखे हर जॻह ते सुरखरू करे ऐं मिठाई ॾींदे हू पंहिंजो संदेश ॾींदी आहे त मालिक तुंहिंजे जीवन खे सदाई प्यार मोहब्बत ऐं मेठाज सां हरियो भरियो बनाए रखे
यानी भेण भाउरनि खे सदाई बहितरी जो संदेश ऐं अॼु बि ॾिसंदासीं दुनिया जी का बि भेण हुजे कीअं बि हुजे हू कॾहिं बि भाव खे ॾुखियो न ॾिसी सघंदी आहे। थोड़ी का मालिक रहमत करे तकलीफ़ अचे हू सभु कुझु निछावर करण जे लाइ तयारु थी हू किथे बि रहे कीअं बि रहे लेकिन उनजूं अखियूं ऐं आसीसां सदाई भाउरनि लाइ हूंदियूं आहिनि भाउ लाइ तूं सदाई सुखी रहे ख़ुशि रहे ख़ुशहाल रहे कॾहिं कॾहिं उन्हनि खे अगरि कनि कारणनि या कनि मजबूरियुनि सबबि और वो रिस्पॉन्स न बि मिलंदो आहे त पोइ ॿिए उन जी आसीसाऊं हलंदियूं रहंदियूं आहिनि उन्हनि में कमी न ईंदी आहे थोरो बि कुझु पेकनि में थियो वो सभु हिली वेंदियूं आहिनि छाकाणि उन्हनि खे सदाई प्यार कामयाबी सुरक्षा खुशी खुशहाली जी नीयत नज़र पे सदाई खुश रहण जी उन्हनि प्रार्थना कई ऐं भाव जेका मौज में उनखे कुझु ख़र्ची या कुझु न ईंदो आहे इन जो मक़सद जी सुरक्षा हूंदी कंहिं बि मौक़े ते कंहिं बि मोड़ ते तुंहिंजी हिफ़ाज़त करणु मुंहिंजो फर्ज़ हूंदो तोखे कॾहिं दुख अचण न ॾींदो तोखे तकलीफ़ न तोते कॾहिं बि का मेरी अख न खजंदी यानी पाण तूं नज़र ऐं नियत जो वाइदो कंदो आहे पर कंहिं ॿिए जी बि बद नज़र ऐं बद नियती तोते अचण न ॾींदो इन करे अॼु बि ॾिसंदासीं का बि भेण हुजे सैकड़ा खे किले सां ॾिसंदासीं ऐं काफ़ी दफ़ा इहो ॾिठो बि वियो आहे जेकॾहिं भेण 15-17 साल जी हूंदी आहे ऐं काफ़ी अर्से खां बाद उनखे भाव थी वियो आहे भाव सिर्फ़ बेशक 2 सालनि जो हुजे हलण जहिड़ो हुजे तॾहिं बि बाज़ार में वेंदी भाव घटि नथो पंहिंजो पाण खे एतिरो सुरक्षित समझंदी आहे ॼण तव्हांखे कोई हथ नथो लॻाए सघे सिर्फ़ु पतो आहे 2-4-5 साल जो ॿार छा कंदो पंहिंजे भाव ते एतिरो विश्वास ऐं यकीन हूंदो आहे कि इहो आहे त मूंखे कुझु नथो थी सघे इन करे त जेको इन प्यार प्रेम ऐं पवित्रताई नज़र ऐं नीयत जी सफ़ाई जेका इन रिश्ते में भरियल आहे उनजो कोई जवाब कोन्हे अॼु बि ॾिसंदासीं कॾहिं कंहिं ते शक पवंदो आहे त राखी जी रस्म थियण खां बाद त बिल्कुलु सभु शक दूर थी वेंदा आहे यानी इन रिश्ते में एतिरी पवित्रता ई आहे इन जे लाइ ग़लति सम्झण त छा ग़लति सोचण में ॼण पाप पिणियो वेंदो आहे भई अॼु खां बाद यानी ग़लति सोचण खे ई ख़तमु कयो वियो आहे ऐं जंहिं रिश्ते में
नज़र ऐं नियत जी पहुतरताई हुजे, इंसान जी अगर नज़र ऐं नियत चङी हुजे त पोइ बाक़ी कुझु रहंदो ई न आहे। इन करे चयो वेंदो आहे नज़र चङी थी सभु नज़ारा बदिलजी वेंदा आहिनि। यानी जेको कुझु ॾिसण में अचे, चङी नज़र वारे खे सिर्फ़ु चङाई ॾिसण में ईंदी, जेका मंदाई साम्हूं हूंदी न। हर नज़र उजी जेका ई वेंदी एतिरी त बहितर हूंदी, पर नज़र चङी तॾहिं हूंदी जॾहिं नियत चङी हूंदी। इन करे नियत वारो माण्हू हर जगह ते कामयाब नज़र वेंदो आहे। इन करे कोई सिंधी जी कहावत आहे भई जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। यानी जेका नियत हूंदी तहिड़ो फल मिलंदो, जेका नियत हूंदी तहिड़ो पाइबो, जहिड़ो पोखबो तहिड़ो पाइबो। तंहिंजे करे नियत अगर बहितर थी, नज़र चङी थी, दुनिया जी काई ताक़त नथी हिलाए सघे। नियत नज़र चङी हुजे, कुझु ग़लति थींदो ई न, कोई ग़लति कंदासीं ई न। जेको ई कंदासीं चङो कंदासीं, बहितर कंदासीं, ऐं कर्म फल ते असां सभु विश्वास रखंदा आहियूं त ज़िंदगी में ग़लति असां सां थींदो छो। जॾहिं कंदासीं चङाई त फल चङो ई मिलंदो, ग़लति छो मिलंदो। ऐं उन चङाई जे फल खे ई हक़ीक़त में सुरक्षा कवच चयो। रक्षा बंधन जो मक़सदु आहे, रक्षा थींदी तॾहिं जॾहिं इन नज़र ऐं नियत जी पहुतरताई खे बंधन में ॿधबासीं। जेकॾहिं इन बंधन में न ॿधबासीं त पोइ असां रक्षा जी उमेद कीअं रखी सघंदासीं। जीअं असां हाथी जो मिसाल वरितोसीं, भई हाथी जे लाइ त सम्झोसि जेको मां त अहिड़ो हाथी आहे, पर जेको हाथी जे मथां वेठो आहे उहो बि त सही रहियो आहे, उनखे बि त ॿुधूं। जेकॾहिं सिर्फ़ु हाथी खे सम्झी करे उनजे साम्हूं वेंदासीं, ज़ाहिर आहे हॾियूं पसलियूं भॼाईंदासीं। ऐं अॼु उहो ई कुझु थी रहियो आहे। असां चई सभु कुझु रहिया आहियूं, सम्झी सभु कुझु रहिया आहियूं, पर उन जे बंधन या असूल आहिनि, नज़र ऐं नियत, अमल ऐं करम, हली चली, उथी वेठी, तौर तरीक़ा, अंदाज़, सब कुछ जो उतर थी रहा है। नज़र ऐं नियत कुछ बदी तरफ़ ज्यादा वधी रही है। जेकॾहिं नज़र ऐं नियत चङी हूंदी त पोइ मंज़िल आसान हूंदी। जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। नियत चङी थी सभु कुझु चङो थी वेंदो, ऐं जेकॾहिं नज़र ऐं नियत बंदि हूंदी त पोइ असां रक्षा बंधन जे रक्षा कवच में न अची वेंदा, न अची सघंदासीं। हा, शोबाज़ी में अची सघूं था, ॾेखाव में अची सघूं था, चवण में अची सघूं था, पर जेको असांखे रक्षा कवच आहे उन्ही खां दूर थी वेंदासीं। ऐं अॼु असांजो समाज, असांजो मुआशिरो, असांजो माहौल जंहिंखे कॾहिं असांजो मॉडर्नाइज़ सम्झी रहिया आहियूं ऐं कॾहिं उनखे कोसे रहिया, जंहिंमें चवंदा आहियूं बाक़ी कुझु बचो न आहे। हक़ीक़त में हुते नज़र ऐं नियत जी कमी अची वई आहे, तंहिंजे करे इहो सभु कुझु थी रहियो। अॻु में असांखे सेखारियो वियो
रक्षाबंधन जे त्योहार ते जॾहिं सदाई असांजे घर में रक्षाबंधन हूंदो, भेणनि जी न्याणियुनि जी इज़त शान मान उनजी रक्षा जेको बि हूंदो मूंखे एतिरो न गहराई सां वरितो वेंदो जो पंहिंजी भेण त पंहिंजी, पर पूरी बिरादरी जी भेण में भेण मञी वेंदी। बिरादरी खां बाद किथे बि वञिबो त शहर जी का न्याणी तॾहिं बि चवंदा शहर जी न्याणी आहे असांजी भेण आहे, उन सां कहिड़ा ई रिलेशन भेण, छाकाणि त ज़हनी तौर असांखे इहा अहिड़ी सम्झ ॾिनी वेंदी त न्याणी न्याणी थींदी आहे, उहा कंहिंजी बि हुजे। ऐं हू बि चवंदी मुंहिंजे शहर जो भाउ आहे, भाउ आहे, पीउ आहे, मामो आहे, चाचो आहे, सभु एतिरा पहुता रिश्ता जंहिंजो को अंदाज़ न हूंदो। इन करे असांजे समाज जो अखलाक किरदार अंदाज़ हुन मिसाल न आहे। अॼु असांखे चई चई उन भाउ भेण जे रिश्ते खे कॾहिं फ्रेंडशिप में कॾहिं ॿी चीज में बदिलायो। तंहिंजे करे जॾहिं असां हिक ॿिए खे उहो सम्झो सही न त नज़र ऐं नियत में थोड़ थियणु शुरू थियो, सभु कुझु थोरो उल्टो थियण, सभु कुझु थोरो बदलजण एस ताईं जो हर रिश्तो हर अंदाज़ सब कुछ घणो बदलजी चुको। अॼु कुछ मॉडर्नाइजेशन जे नाले ते ग़लत हालत खे शायदि ऊंचो सम्झियो वियो, पर इख़लाक ऐं किरदार में जेतिरी गिरावट अची रही आहे, खानदान टुटी रहिया आहिनि, रिश्ता ख़तम थी रहिया आहिनि, विश्वास पूरा थी रहिया आहिनि, केरु यकीन करण लाइ को तयार कोन्हे। हमदर्दियूं दूर थी वयूं, प्यार मोहब्बत में फूट अचण लगी आहे, हर को सेल्फिश थींदो वियो, हर हिकु सिर्फ़ पंहिंजे ताईं पाण लाइ सोचे थो। हिकिड़ो घर आहे, उन हिकु ॿार आहे, उहो ॿार लॻा माउ पीउ जुदा आहे, ऐं किथे किथे त सिर्फ़ खोज ख्वाहिश में बि गॾु कोन था रही सघे। उनजो कारण नज़र ऐं नियत जी कमी, छाकाणि नियत में फेरो आयो सभु कुझु बदलजी वियो। इन करे जिते पूरो प्यार भरियो माहौल, सभु कुझु बहितर हो, सभु कुझु चङो हो, वो सिर्फ नजर ऐं नियत जे करे। ऐं रक्षाबंधन पूरो नजर ऐं नियत सां वास्तो रखंदो आहे, पूरो पहुतरताई ऐं चङाई सां वास्तो रखंदो। जंहिं ॾींहुं असांजी नज़र ऐं नियत चङी थी, सभु कुझु चङो ॾिसण में ईंदो। जेकॾहिं नज़र चङी हुजे त पोइ असां ॾिसंदासीं, जंहिं चीज खे, जंहिं खाधे खे, जंहिं भॻल सामान खे असां उछलाए छॾींदा, कंहिं कम जो बि कोन्हे, पर कॾहिं उन गंद जे ढेर ते वञिबो आहे त कुझु ॿार या कुझु माण्हू उते बि भॻल प्लास्टिक जूं थैलियूं, टुकुर, भॻल सामान, उहे ॿेड़ींदे ॾिसण में ईंदा आहिनि।
जंहिंखे उछलाए छॾियोसीं गंद सम्झी, उन्हनि खे उन में बि रोटी ॾिसण में ईंदी आहे, उन्हनि खे बि जीवन ॾिसण में ईंदो आहे। सो हक़ीक़त में जेकॾहिं असांजी नज़र चङी हूंदी, असांजी हर हिक में ज़िंदगी ॾिसण में ईंदी, हर हिक में जीवन ॾिसण में ईंदो, हर चीज में बहितरी ॾिसण में ईंदी। ऐसा थोरो पोइ ते वेंदासीं, जेके सॼा वॾा हुआ, उन जेको हमदर्दी, प्यार, मोहब्बत, सब सां बहितर वर्ताव, हलत, हॾ ॾोखी थियण, ॿिए जे दुख खे दुख, सुख खे सुख पंहिंजो सम्झण, उनजो कारण जी नज़र ऐं नियत हुई। तंहिंजे करे कंहिंखे दुखी न थी सघंदा, सुखी में चवंदा असां जा सुख बराबरि आहे। ऐं अॼु असां ॾिसंदासीं उहे हाणे अणहूंद में जेतिरा सुखी आहे, अॼु पाण सां हूंदे सूंदे ओतिरा सुखी कोन। उन्हनि खे जेको शुक्र हो, असां सभु तक़रीबन शिकायत में भरिया। छाकाणि त उन्हनि रक्षा जे बंधन खे सही त्योहार करे मल्हायो, उन्हनि पंहिंजे बंधननि जे असूल खे पकड़े करे रखियो। इन करे भगत साहब जो मिसाल है। जॾहिं भगत साहब जेका बाद में भक्ति पे कई, उतां जो संत कृष्णानंद भक्ति में वेठो, भगत साहब मौज में हो, तो कृष्णानंद चयो, भगत साहब जेको तोखां कुझु घुरंदो आहे तो ॾींदो आहे, सॼो मुंहिंजो बि सवाल आहे। हो तो संत हो, भगत साहब तव्हां हुकुम कयो, तव्हांखे सवाल जी कहिड़ी ज़रूरत आहे, तव्हां जेको चओ। चवंदा मूंसां वाइदो कयो, वाइदो त मुंहिंजे वस में हूंदो बि कंदुमि, इहे वस खां ॿाहिरि बि मां छा कंदुमि। बाक़ी एतिरो मां ज़रूरु चवंदुमि, कोशिशि पूरी कंदुमि, तव्हांजी ॻाल्हि खे मां रखां। तॾहिं कृष्णानंद काफ़ी चवण खां बाद आख़िर पंहिंजी ॻाल्हि रखी त जेका चीज़ तोखे सभ खां प्यारी हुजे उहो मूंखे ॾे। त भगत साहब ने तकियो ऐं चयो सभ खां प्यारी चीज़ अगरि कुझु बि आहे, उहो मुंहिंजो सतगुरु आहे, सचो साईं आहे। इन खां मथे मूंखे कुझु आहे ई न, सभु कुझु उहो आहे। ऐं उहा चीज़ मुंहिंजी न आहे, मां उन्ही जो आहे। जीअं उहो चाहे, तंहिंजे करे उहा चीज़ मां ॾेई न सघंदुमि। ॿिए नंबर ते जेका सभ खां प्यारी चीज़ आहे, मूंखे पंहिंजी जान, मां पाण, ऐं मां पाण पंहिंजो आहियां कोन, उन सचो साईं जो। इन करे उहो बि नथो ॾेई सघां। जेको उहो हलाए, जीअं उहो करे, मुंहिंजे वास्ते कुझु आहे न। ऐं उनखां बाद मूंखे पंहिंजी घरवारी आहे, उहा मूंखे प्यारी चीज़ आहे, उहा मां भेट करे सघां थो। ऐं कृष्ण हिन तकियो ऐं चयो ॿई चीज़ूं वाकई तूं नथो ॾेई सघे, पर तुंहिंजी घरवारी अगरि तूं दरबार में चए थो त पोइ जेका औरत न्याणी दरबार में अचे, उहा न्याणी थी ईंदी आहे, उहा भेण धी थी करे ईंदी आहे। तंहिंजे करे अॼु जेका दरबार में तूं चई, अॼु खां बाद उहो मुंहिंजी धीउ आहे। ऐं जेका मुंहिंजी धीउ आहे, सिधी सी ॻाल्हि आहे, अॼु खां बाद तूं मुंहिंजो न्याणो थिए। ऐं जेकॾहिं तूं मुंहिंजो न्याणो थिए, तूं मां सचे साईं जो, अॼु खां बाद मुंहिंजो सचे साईं सां सेणपी जो रिश्तो थियो। तंहिंजे करे अॼु खां बाद मूं सेणपी जो रिश्तो निभाईंदो। ऐं जेसि ताईं हू रहियो बात ताईं, हू हर हिसाब सां पंहिंजो सेणपी वारो रिश्तो निभाईंदो रहियो। हर ॾिण त्योहार
जीअं ये घर मोकिलिबो आहे तीअं उहो कंदो ऐं जीअं इज़त शरण में पाईंदी आहे इहो राजग्राह में ईंदो। ऐं अचानक उनजी थोड़ी तबियत ख़राब थी तो भॻे साहब दादू साहिब ते वियल भॻे साहब जी टेलीग्राम कयूं एतिरनि किशननि संसार छॾियो। हाणे हुन ॾींहुं कोई टेलीफोन मोबाइल हुया न तार कई वेंदी हुननि टेलीग्राम कई ऐं चऊं त हाणे मथो संस्कार बि करणो दरिया परवान करणो आहे कृष्णानंद खे सो उन बि भॻे साहब मौज में टेलीग्राम कई त मां सखर पहुचंदो दरिया में हे बि जेका बात को निकिता भॻे साहब उतां हलियो ॻाल्हायो उतां दादू का निकिता अध विच में काफ़ी शार पिया अचनि राधर नज़ीराबाद काफ़ी शार अचनि पिया सभु वो सब ईंदे लड़का मथे जी साहब जे रस्ते में पे आया तो देर थींदी पे वई हेॾा काफ़ी देर पई थिए जेका वापसि बि वञिणो आहे कीअं कयूं पतो बि कोन्हो कंहिं महिल पहुचे ॿी का सहूलियत की आवाज़ त हुई न ऐं हिननि आख़िर सलाह करे कृष्णानंद खे दरिया परवान कयो ऐं जीअं दरिया परवान करे वापसि आया अरदास कयूं भॻे साहब पहुतो अची सभिनी चयो पतो कोन्हे सभिनी इंतज़ारु कयोसीं असां दरिया में करे छॾियो सॼो करिणो भॻे साहब चयोसीं ईअं कीअं चयोसीं हाणे उहो त हाणे नथा पिया करे असांखे वापसि बि वञिणो सिज लहे पियो चवंदा देरि थींदी कीअं थींदो भॻे साहब जो ठीकु आहे ॿेड़ी खणी करे किथे कयो आहे जिते दरिया पर विच ते कयूं उते भॻे साहब पहुतो ऐं ॿेड़ी खे रोके करे उन चयो तुंहिंजो रिश्तो त सच साईं सां सेणपी जो ऐं सच साईं जी सेणपी रिश्ते में खेस जलियल कोन्हे इन करे मां सच साईं जी चादर खणी आयो आहियां तोखे विझणी आहे सो हाणे सच साईं जी चादर विझणी आहे पंहिंजी वटि ऐं ॾिसंदे ॾिसंदे दरिया में हलचल हलण लॻी ऐं आस्ते आस्ते उहा जेका अर्थी अंदरि वयल हुई आस्ते आस्ते मथे खॼण लॻी ऐं अची करे बिल्कुलु ॿेड़ी सां गॾु अची करे मथे थी करे बीह रही पूरे जो पूरो जेको ई हुयो जेको हुनखे कुझु ॿधल हो हेठि विझण जे लाइ ॿोली वग़ैरह सभु पंहिंजो पाण मथे थी आयो ऐं भॻे साहब हुन सचे साईं जी राम जी चादर विधी अरदास कई ऐं आस्ते आस्ते वरी दरिया में इहा आहे नज़र जी नियत जी पहुतर पाई नज़र ऐं नियत जॾहिं पहुतर हुजे तो ॿुॾल दरिया में बि उनखे तारे ईंदी आहे सच साईं जी रहमत उनखे खणी ईंदी आहे इहो थींदो आहे रिश्तो इहो थींदो आहे नातो असां जॾहिं उन सच साईं जी दामन में वञूं असांजी नज़र ऐं नियत केतिरी बहितर हुजणु खपे असां जॾहिं पंहिंजे रिश्तनि में वञूं तालुकात में वञूं असांजी नज़र ऐं नियत चङी हूंदी त पोइ दरिया ॿोड़े बि न सघनि ॿुॾल बि उन तरी वेंदो आहे ऐं अॼु सां नज़र ऐं नियत जे करे हक़ीक़त में थोरा ॿुधी रहिया ऐं वही कमी साम्हूं अची तंहिंजे करे हर साल वरी वरी रक्षाबंधन जो त्योहार असांखे नज़र ऐं नियत जी पहुतरता ई सेखारे अॼु सभु मुआशिरे समाज में ॾिसंदासीं जेके कुरीतियूं रैपिंग ग़लति चीज़ जेको बि कुझु थी रहियो आहे दिन ब दिन रोज़ के दुखदाई घटनाऊं या ख़बरूं अची रहियूं उनजो कारण नज़र ऐं नियत जी कमी महसूस थी रही आहे छाकाणि असां पंहिंजे असूलनि खे छॾे करे कुझु उल्टा थी विया रक्षाबंधन जे त्योहार खे फॉर्मेलिटी तौर ॾेखाव तौर करे रहिया आहियूं
पर जब बंधन में बंधजी न रहे, रक्षा तरे थींदी जॾहिं हुनजा बंधन हूंदा, जॾहिं असूल हूंदा, जॾहिं असूल जी पासदारी हूंदी, उन जी पोइवारी हूंदी, नियत ऐं नज़र जी सफ़ाई हूंदी। ऐं जेकॾहिं इन आशीर्वाद ऐं इन असूलनि खे असां पंहिंजे जीवन में आणूं त पूरो समाज, मुआशिरो, घर परिवार छा सॼो संसार सुगंधित थी वेंदो। हर तरफ़ ख़ुशी ऐं ख़ुशहाली छाइजी वेंदी, हर तरह जी दरिद्रता उहा ख़तम थी वेंदी। छाकाणि नज़र ऐं नियत चङी थी त बाक़ी का बुराई ऐं ख़राबी रहंदी न, त बाक़ी सिर्फ़ तरक़ी, ख़ुशी ऐं ख़ुशहाली तो हूंदी, बाक़ी बहितरी ऐं चङाई तो हूंदी, मुस्कुराहट ऐं खिल ख़ुशी तो हूंदी, सुख ऐं समृद्धि तो हूंदी। जंहिं ॾींहुं असांजी ग़लती ख़तम थी, उन ॾींहुं बाक़ी बहितरी बचंदी। जंहिं ॾींहुं मंदाई ख़तम थी, उन ॾींहुं बाक़ी चङाई बचंदी। जंहिं ॾींहुं प्रकाश आयो, उन ॾींहुं अंधारो पंहिंजो पाण ख़तम थी वियो। जंहिं ॾींहुं मोहबत ऐं मेठा ॼाई, उन निफ़रत ऐं साड़ पंहिंजो पाण जली ख़तम थी वेंदा। तंहिंजे करे रक्षाबंधन जो त्योहार हक़ीक़त में हमेशा सुरक्षित रहण जो त्योहार, हमेशा ख़ुशि ऐं खुशहाल रहण जो त्योहार, चङाई ऐं बहितरी जो त्योहार। अॼु जेको कुझु असां ॾिसंदा आहियूं पूरे मुआशिरे में थोरी काथे छेड़खानी थींदी आहे, कुझु थींदो आहे, ऐं पूरी मीडिया, पूरो सभु कुझु उनखे खणी करे एतिरो खणंदो आहे। पर असां ॿिए तरफ़ ॾिसूं, छाकाणि असां रक्षाबंधन जा असूल भुलाए वेंदा आहियूं। असां कंदा बि आहियूं, उछालींदा बि आहियूं, बर्दाश्त बि न करे सघंदा। जेका चीज़ असां बर्दाश्त न करे सघूं, उहा कयूं छो? छाकाणि असां असूलनि खे, बंधननि खे, उनखे थोरो असांखे बहितर करणो, थोरो पंहिंजो पाण खे जॻाइणो पवंदो, थोरो पंहिंजो पाण खे होशियारु करणो पवंदो। ऐं जंहिं ॾींहुं रक्षाबंधन असां सभु मल्हायूं, जेके बि आहियूं, सभु रक्षा भेणुनि खां ॿधाईंदा बि आहियूं। ऐं उन ॾींहुं सिर्फ़ु असांखे भेणुनि वारी नज़र हुजे हर हिक जे लाइ, त पोइ बाक़ी कुझु ग़लति रहंदो ई न। ऐं भेणुनि खे भेण जो अहसासु हुजे त ही मुंहिंजी रक्षा करण वारो आहे, मुंहिंजी हिफ़ाज़त करण वारो आहे। उनजी सोच ऐं नियत में ओतिरी बहितर हुजे त दुनिया में प्यार ऐं मोहबत जलवा गिरते, हर तरफ़ ख़ुशी ऐं ख़ुशहाली ईंदी। इन करे असां कंहिं संत में वेंदा आहियूं, सच साईं जी रहमत में वेंदा आहियूं, धाॻो वठंदा आहियूं। धाॻे जो मक़सदु हो रक्षा कवच। असां धाॻो वठूं, पर उन सच साईं जे असूलनि खे साम्हूं ज़रूरु रखूं, उन संदेश आदेश खे ज़रूरु रखूं। असां ओतिरो पंहिंजो पाण खे चङो करूं, पोइ धाॻो सदा ईअं हिफ़ाज़त कंदो, कॾहिं असां पोइ पवंदासीं न, सदा ई अॻिते हूंदासीं, कॾहिं दुख ईंदो ई न। तंहिंजे करे रक्षाबंधन जो त्योहार हक़ीक़त में सदा ई सुरक्षित रहण जो त्योहार, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहण जो त्योहार, पंहिंजे बंधननि असूलनि खे, नज़र ऐं नियत जी पवित्रताई खे असां सिर्फ़ु बनाए करे रखूं, सोच ऐं वीचारनि खे बहितर शुद्ध करे रखूं, तो सभु कुझु बहितर थियण लॻो। ऐं अॼु प्यार भरियो त्योहार पर सभु मल्हाइण गया। हक़ीक़त में असां नियत ऐं नज़र चङी करूं हर मोड़ ते, कॾहिं कोई दुख, कोई कष्ट, कोई ख़राबी हमें अचणी ई न आहे। कॾहिं असां ॿुॾंदासीं ई न, कॾहिं दरिया में वियासीं बि साईं, सच साईं जे नाले ते ईअं ॿाहिरि निकिरी ईंदासीं, उनजी चादर असांखे सदाई साथ रहंदी, उनजी रहमत सदाई साथ रहंदी। उनजे नाम, उनजो नालो असांखे ईअं मथे खणी ईंदो, असां कॾहिं ॿुॾड़ा आहियूं ई न। सिर्फ़ु पाण न ॿुधो, सिर्फ़ु पाण न मञो,
ऐं सचे साईं जी रहमत सदाई तारण जे लाइ आहे, उनजी चादर सदाई आहे। सिर्फ़ असां पंहिंजो पाण खे थोरो मथे कयूं। जॾहिं राखी ॿधायूं त पोइ बंधननि खे ज़रूर साम्हूं रखूं, असांजी हालत जे लाइ नज़र ऐं नीयत चङी। सॼी नज़र ऐं नीयत जे पवित्रताई जे शुभ त्योहार भाव ऐं भेण जिन बहितरीन बंधन जे प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वादा।